मोटरसाइकिलूं जारी कयो, रिस्क अलाउं बहाल कयो, असांजा मुतालबा पूरा कयो। जारी आहे जारी। शहदादकोट में वैक्सीनेटर वेलफेयर एसोसिएशन पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। शहदादकोट वैक्सीनेटर वेलफेयर एसोसिएशन पारां मुतालबनि जी मनता लाइ इमदाद वधो, सालेह लाशारी, शरीफ भट्टी, गुलाम मुस्तफ़ा पतूजो, वसीम भट्टी, रहीम बख्श बिरोई, इमरान इमरानी, अली अहमद मीरजे ते ॿियनि जी अॻुवाणी में तालका अस्पताल जी नई बिल्डिंग अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद ऑफिस में अलामती बुख हड़ताल करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते घणनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त वैक्सीनेटरनि खे टाइम स्केल जारी नथो कयो ॾिनो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि जो चवणो त फौरी टाइम स्केल जारी करे ॾिनो वञे। हिननि वधीक चयो त 58 वैक्सीनेटर काफ़ी वक़्त खां ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, पर खैर हिन वक़्त ताईं मुस्तक़िल नथो कयो वञे। हिननि जो चवणो त 58 वैक्सीनेटरनि खे मुस्तक़िल करे उन्हनि मां पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि मुतालबो कंदे चयो त NTS पास वैक्सीनेटरनि खे पघारूं ऐं फील्ड लाइ मोटरसाइकिलूं ॾिनियूं वञनि। हिननि चयो त 2013 में पका कयल गावी वैक्सीनेटरनि खे 2005 खां सीनियरिटी ॾिनी वञे ऐं EPI मुलाज़िमनि खे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। मोटरसाइकिलूं जारी कयो, रिस्क अलाउं बहाल कयो, असांजा मुतालबा पूरा कयो। जारी आहे जारी।